अरे जानी हाणे घबरानी का गाल ना है। 5 लाख रुपया कमाया ना NFT मो। हाँ हाँ ए पाइया चरी हाणे त प्लाट वरतो आ। जॾहिं वरी ॿिया 5 लाख आया ना पो तो सोनो हार ठारा ॾिनो मुंहिंजा जानी। हाँ हाँ ठीक आ कोई मसलो ही ना है। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। हाजी खुश आयो। अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अवां ॿुधायो ठीकु आहे ख़ैर आहे? अल्हम्दुलिल्लाह। इहो छा फोन ते ॻाल्हायो पिया तव्हां जुआ खेॾंदा? अस्तगफिरुल्लाह बाबा हाजी साहब हिकिड़ी ऐप आई आहे NFT जंहिंमें असां 5 लाख रुपया पढ़ंदासीं त असांखे 10 लाख रुपया ॾींदा। तोबा 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 नौज़ बिल्ला अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह। माना पैसनि ते वठो था इहो व्याज आहे। अरे बाबा व्याज न आहे। असांजा पैसा जेकर इन्वेस्ट करे उहो कारोबार कंदा आहिनि ऐं जेका 100% मां 90% उहो खणंदा आहिनि 10% असांखे ॾींदा आहिनि। न बाबा न न न तोबा 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 इहो हराम आहे। इहो बिल्कुलु हराम आहे। इहो व्याज आहे। तोबा नौज़ बिल्ला। मां बि तोखे नसीहत कयां थो बाबा इहे पैसा जेको आहे इहो NFT इहो छा आहे इन मां कढ। इहो व्याज न खा। अॻोटर सुधार अॻोटर कमु ईंदव बाबा। इहो पैसो अॻोटर में गॾु न हलंदव अमाल गॾु हलंदव। तोबा 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 व्याज 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 अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह। भाई साहब व्याज ना है। दादा ये घर न वञण ॾींदोमांइ जेसि ताईं मूंखे 125 मोटरसाइकिल वठी ॾे। बता घबराए ना। NFT नहीं है पाया उनमें 10 लाख रख 20 लाख मिलंदा पर मां उनमें 10 लाख रखियनि मूंखे ईद खां पोइ 20 लाख मिलंदा। जीअं ई 20 लाख मिलंदा मां तोखे 125 मोटरसाइकिल वठी ॾींदे। हा हा पोइ पयो घुमजाए। हा हा वठी ॾींदुमि पक समझ। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। वरहमतुल्लाहि वबरकातहू। साईं छा आहे इहो NFT जाॾे वञा थो NFT इहो छा आहे छा इहा? हाजी साहब ये NFT नहीं है पाया ये 10 लाख रखो 20 लाख मिलंदा आहिनि ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हाणे ईद ऑफर आई आहे। ईद ऑफर ईअं आहे त 10 लाख रुपया असां 8 ॾींहंनि जे लाइ रखंदासीं न असांखे 20 लाख मिलंदा। हाँ पर मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो तोबा तोबा कयो इहो पैसो पा कमु न ईंदव। इहो क़बर में तव्हांखे सुठा अमाल खपनि। सुठा अमाल कयो। पैसो पैसे ते वठो था। तोबा तोबा इहो व्याज आहे सरासर व्याज आहे। अहिड़े पैसे खां भॼो परे बाबा अला अला कयो। तोबा नौज़ बिल्ला। हाजी साहब पहिरें ॻाल्हि सम्झ त सही। NFT नहीं है पाया उहो असांजो पैसो ॿाहिरि इन्वेस्ट कंदो आहे कारोबार कंदो आहे उनजो प्रॉफिट जेको थींदो आहे न उन मां असांखे हिसो ॾींदो आहे उनमें कुझु असांखे ॾींदो आहे कुझु उहो पाण रखंदो आहे। तोबा अस्तगफिरुल्लाह तोबा तोबा नौज़ बिल्ला। इहो पैसो पैसे ते माना व्याज आहे पैसो ज़ारी। तोबा पैसे को अहिड़े को बचो बाबा। आप ॿुधाई न लख रुपया विधो मां NFT में 2 लाख थी विया वरी 2 लाख वरी विधमि NFT में 4 लाख थी विया। इहे कंदे कंदे करोड़पति थी वियुसि करोड़पति। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो तूं ईअं कर बैरिया टाउन में जॻह ॻोल्ह मां टिकट कटाए सुबुह बैरिया टाउन ईंदोमांइ बंगलो वठंदासीं ठीकु आहे न। NFT ज़िंदाबाद। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। हाजी साहब मां ॾिठी वञा थो या NFT लॻी पई आहे। बाबा या NFT वॾी शइ आहे। मूंखे कखपति मां लखपति बल्कि करोड़पति करे छॾी। उहो कीअं तव्हां करोड़पति थियो? बाबा NFT हिकिड़ो माना प्लेटफॉर्म आहे माना ऐप आहे हिकिड़ो उनमें जेतिरा पैसा तव्हां डिपॉज़िट कंदव न माना विझंदव उहो तव्हांजा डबल थींदा। ईअं ई मां लख विधुमि लख में 2 लाख थिया उहो 2 लाख कढाए वरी 2 लाख विधामांसि 8 लाख थी कंदे कंदे अल्हम्दुलिल्लाह अॼु मां करोड़पति थी वियुसि ऐं सुबुह बैरिया टाउन में जॻह वठंदुसि। त इहो व्याज त न आहे न इहो न न न न आराम त न आहे बिल्कुलु न बसि आराम जे पासे न। असल में हुननि जो हिकिड़ो प्रोडक्शन आहे उहो असां सेल कंदा आहियूं उन्हनि मां उन्हनि खे प्रॉफिट थो मिले जेको मुनाफ़ो आहे न अधु असांखे ॾियनि था अधु पाण था रखनि। ॿुध इहो भला पैसा ॾियनि नथा पका बाबा माण्हू सही लॻे थो बाबा बाक़ाइदे ॾियनि था। मां पाण वरिता आहिनि मां कंहिंजे चवण में न आहियां मां पाण वरिता आहिनि ज़ाती। करोड़ रखी 2 ॾिनऊं तोखे? करोड़ रखी 2 करोड़ ॾिनऊं अञा मुंहिंजा पैसा पया अथसि माना डबल थियनि था। हाणे ॻाल्हि ॿुध मां जाथे वञा थो NFT लॻी पई आहे। हा मां ग़रीब मिसकिन माण्हू आहियां लख खनि मां बि गॾायो आहे
पैसे जी जरूरत हर कंहिंखे आहे भाॼो साईं पाण बिल्कुल ख़बर बिल्कुल बिल्कुल महांगाई जो दौर आहे पोइ लख मां तो ते एतबार करे ॼाणी थो त असांजो जेको आहे न लखरा ग़रीब माण्हू ठीकु आहे जैसा बस तव्हांजो इहो लख मां एनएफटी में डिपॉजिट कयां थो हा, बस। ठीकु भाई आहे साहब अॻो त चए थो पैसे जे मथां पैसो हराम आहे हाणे वरी पाण तव्हां न लख न न न न असां न व्याज खाईंदा तूं हिलाल खाईंदो हाणे व्याज न आहे असल में ही भाऊ चए थो हू पैसा रखनि था एनएफटी वारा उहे के कारोबार में लॻंदा आहिनि था बिल्कुल कारोबार मां जेको पैसो हिन माना कमाई थी असांखे मिले उहो व्याज बिल्कुलु न आहे न आहे तो बाबा पाण ते हुजे पैसे जी ज़रूरत हर हिक खे आहे बाबा तूं बेफिक्र थी इन लख मां 2 लख करे तव्हांखे मां ॾींदुसि मां हाली न कढंदो मां पया वधनि भैया डबल दे पया डबल थियनि बस ठीक है तू बेफिक्र थी वञ भई ये समय तुझे पैसा एनएफटी में भैया तव्हां भली रखो बाबा पैसे जी ज़रूरत आहे हर हिक खे ज़रूरत आहे 50 लख रखिया हाल ठीक है